मां गुलज़ार अली ॻाल्हायां तो रेंटा कार वारो। ये कार वारे हिकिड़े हितां गाॾी भरी आहे, हुन सां ज़ुल्म कनि था। हे जतोई आहिनि, हे जतोई ग्रुप आहे। हे ॾेखारियो हे ज़ुल्म। हे ॾाक रोड ते सरकारी अॾो आहे, सरकारी अॾे में हे गुंडागर्दी कई वेठा आहिनि। रोड ते माना कारनि खां बि पैसा वठनि था। हे ज़ुल्म आहे, हेॾे ॾिसो। सही ये सही था चवनि, इन्हनि ग़रीबनि जा 10-15 गाॾियूं आहिनि। जी सही, उहे हाणे पंहिंजी गाॾियूं बीहारियूं बीठा आहिनि। सही इन्हनि खे गाॾियूं आहिनि, टैक्सी कारां। जी जी, त हिननि खे भरणु नथा ॾियनि। हे चवनि था बाबा असांजो भरियूं था, हिननि खे चवनि था भतो ॾे। हे चवनि था बाबा असांजो पंहिंजो उहो आहे, उन्हनि सां बदमाशियूं, उन्हनि सां इहो। हाणे बि असां वेठासीं, वञूं पिया, असांखे लाथो अथनि अंदरों। लोकल वेठा घोटकी जा। सही न वञो लहो। पहिरीं ॻाल्हि साईं, असांजी पंहिंजूं 10-15 कारां आहिनि टैक्सी। असांजो साम्हूं हे पंहिंजा ज़मीन आहिनि, प्लाटिंग आहिनि, गवर्नमेंट जो अॾो खुलियो आहे। उनजे बावजूदि पंहिंजी टैक्सियुनि कारुनि खे असांखे भरणु नथा ॾियनि। गवर्नमेंट जो अॾो आहे, असां पंहिंजे परमिशन सां वेठा आहियूं, असां पंहिंजो लिखत सां वेठा आहियूं। ही बदमाशी था कनि, कोचुनि खां बि अॾो हेज़ा वठनि। रस्ते कारां थियूं अचनि, फ्लाइट ॿाहिरि माना माण्हुनि खे सुञाणनि ई नथा, उन्हनि खे सवारियूं ॾेई था छॾनि। इहा ई ख़बर नथी पए। असां उते बीठा आहियूं, असांखे था चवनि तव्हां माण्हू खणनि।